खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे आगा इंसाफ़ हाउस खिपरो में खिपरो प्रेस क्लब जे नए उहिदेदारनि जे मान में आगा अहमद पठान पारां सीनियर सहाफ़ियुनि जे मान में चांहि पार्टी ॾिनी वई, जंहिंमें खिपरो प्रेस क्लब जे सदर अब्दुल रज़ाक राजपूत, जनरल सेक्रेटरी साजिद काइमखानी, नायब सदर महबूब बाबू, सीनियर नायब सदर हुसैन बख्श जुणेजो, सीनियर नायब सदर राना जुल्फ़कार, आफिस सेक्रेटरी मुज़फ़र सरफराज समेत उहिदेदारनि शिरकत कई। इन मौके ते PTI जे अॻुवाण हाजी असलम जट, आगा अहमद पठान, अली नवाज़ हिंगोरजो, सैयद उमेद अली शाह जो चवणु हो त खिपरो जे सहाफ़ियुनि खिपरो जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाए मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारियो आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो पैनल ठहियो आहे सफ़ात जे हिसाब सां खिपरो में, ऐं जंहिंजी सदारत तज़ा निगार जेको आहे सो हवामी न्यूज़ जे जेको चीफ आहे अब्दुल रज़ाक साहब आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो मतिलबु हक़ सच त हमेशह ॻाल्हाइण वारो आहे, ऐं हिन पैनल में जेके बि मेंबर्स आहिनि तमामु बहितरीनु मेंबर आहिनि, सुठा मेंबर आहिनि, हमेशह सच ॻाल्हाइनि खे फोकस कंदा आहिनि। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां हिते आगा हाउस में हिन जे असां टी पार्टी रखी, छो त हुननि जा ही नया मुंतख़ब उहिदेदार हुआ, मुबारकबाद पेश कईसीं, ऐं असांजी नई ख़्वाहिशात इंशाल्लाह हमेशह हिननि सां गॾु हूंदियूं, ऐं इंशाल्लाह ताला हमेशह असां हिन पैनल सां ऐं जेके बि साफ़ी आहिनि हक़ सच ते ॻाल्हाईंदा आहिनि हुन सां गॾु हूंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो प्लेटफॉर्म गॾु हूंदो, ऐं असां उमेदु रखंदासीं त इंशाल्लाह ताला आवाम जा इशू, आवाम जी मसइला ऐं शहर जा मसइला इनखे उजागर कंदा, ऐं हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म खे हिकिड़ो बहितरीनु नालो ॾींदा ऐं बहितरीनु कमु ॾींदा। ऐं जेको खिपरो प्रेस क्लब जी बॉडी नई चूंडिजी वई आहे, सभिनि खां पहिरीं त हिननि खे मुबारकबाद ॾियां थो। पहिरीं बि दोस्त तक़रीबन सभु कमु कंदड़ आहिनि ऐं महिनत कंदड़ छोकिरा आहिनि सभु। जीअं रज़ाक भाई सदर चूंडिजी वियो आहे, ऐं ॿिया जेके बि तनज़ीमी उहिदेदार हीअं चूंडिजी विया आहिनि, सुठी ॻाल्हि थी आहे। हिननि हिकिड़ी मेरिट ते बॉडी चूंडी आहे, ऐं इंशाल्लाह आउं सम्झां थो खिपरे जी आवाज़ आहे। खिपरो प्रेस क्लब जेको आहे अॻु में बि खिपरो जी आवाज़ हुई, ऐं हींअर हुन खां बहितर कमु कंदो इंशाल्लाह। वक़्त में तव्हां ॾिसंदो खिपरो प्रेस क्लब हिकिड़े ग़रीब आवाम जी, हिकिड़ी इंसानी हमदर्द आवाम जी आवाज़ उथारंदी ऐं इंशाल्लाह बहितर कमु कंदी। तमामु घणी ख़ुशी थी आहे जेके बि दोस्त उहिदेदार जेके चूंडिजी आया आहिनि, ऐं इन्हनि खे सभ खां पहिरीं मुबारकूं ॾियूं था, ऐं इंशाल्लाह हिननि मां उमेद बि इहा रखूं था त इहे असांजे तालुका खिपरो ऐं असांजे मुल्क जे जेको हक़ में ऐं सच में जेके बि जेको हूंदो उहो इंशाल्लाह ख़बरूं हलाईंदा, ऐं जेको असां खिपरो जी आवाम जो जेको आवाज़ बनंदा, ऐं ख़ासि करे सिटी खिपरो जेको बि मसइला मसाइला आहिनि उनखे उजागर कंदा, ऐं असां इंशाल्लाह असांजी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अवां सां हरदम हर जॻह ते अवां सां बाह ॿेली हूंदी, अवां सां गॾु हूंदी, ऐं इंशाल्लाह असांजो अवां सां साथ फुल रहंदो। सभु खां पहिरीं त आउं वेलकम कयां थो जेके बि नवां मेंबर्स थी आया आहिनि हिते। ऐं प्रेस क्लब हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको न सिर्फ़ु सहाफ़ियुनि जे लाइ पर पूरी सोसाइटी जे लाइ अहम आहे। उहो ईअं त प्रेस क्लब में जेको बि पंहिंजो पैशन शौक़ु रखे थो सहाफ़त सां या कलम सां, जेको बि उनजो एम आहे उहो प्रेस क्लब जे थ्रू उते अची पंहिंजे हिसाब सां हू गाइड, ऐं उनखे वॾा सीनियर सहाफ़ी गाइड करे सघनि था। इहो प्रेस क्लब जो फ़ाइदो आहे। तव्हां दोस्त आया, तव्हांजी महिरबानी। असां पंहिंजे तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म सां बिल्कुलु तव्हां सां गॾु आहियूं ऐं हर मोड़ ते गॾु हूंदासीं, ऐं उमेद आहे तव्हां मुतहद थी खिपरो जी सहाफ़त में हिकिड़ो नओं रस्तो खोलींदा जेको बहितरीनु रस्तो हूंदो। आज जो टी पार्टी रखी थी, जो खिपरो प्रेस क्लब का ये जो पैनल बना है इसके लिए रखी थी, और नेक ख्वाहिशात, इनके लिए दुआएं। हमारी वही बात है कि सही को सही लिखें और गलत को गलत लिखें, और इस शहर के जो मामलात हैं इनको आप देखें। जब आप इनको डिस्प्ले करेंगे, मीडिया पे लेके आएंगे, सोशल मीडिया पे लेके आएंगे, तो इन पे काम होंगे। हमें ज़ाती तौर पर कोई फ़ायदा नहीं चाहिए, हमें अपनी सिटी के लिए काम चाहिए, और हक़ को हक़ लिखें और गलत को गलत लिखें। और इस मौके की मुनासबत से मैं शहीद अरशद शरीफ को सलाम पेश करना चाहता हूँ। वो भी सहाफ़त के इस शोबे से जुड़े हुए थे और उन्होंने भी इस राह हक़ पे अपनी जान पेश की। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त असां जेको आहे सो नई बॉडी प्रेस क्लब जी थी आहे, जंहिंजो सदर अब्दुल रज़ाक राजपूत साहब आहे, ऐं उन जी टीम खे मुबारकबाद पेश करियूं था। आगा हाउस ते हिननि जे लाइ असां हिकिड़ो टी पार्टी जो प्रोग्राम रखियोसीं, हिननि खे वेलकम कयोसीं। उमेद करियूं था त खिपरो जे लाइ वधि खां वधि बहितर कमु ई कंदा, छो जो खिपरे में काफ़ी सारा मसाइल आहिनि, उन्हनि खे उजागर कंदा, हाईलाइट कंदा, त उहे मसइला आहिस्ते आहिस्ते हल थी वेंदा। अला असांजी इहा ई दुआ आहे त अलाह पाक हिननि खे कामयाबु करे, हिन बॉडी खे ता हयात हिकिड़ी जॻह ते हिकिड़े प्लेटफॉर्म ते सुरखुरु करे। असांजी सभिनि जी दुआ आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि जी इहा ई दुआ आहे त ही कामयाबु थी वञे, खिपरो जे लाइ बहितरी थिए।
पहिरीं त जेको सो खिपरे जो नओं प्रेस क्लब जेको ठहियो उन जी टीम खे सदर अब्दुल रज़ाक राजपूत खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं उन जी टीम पूरी खे आगाह हाउस ते असां टी पार्टी रखी उन जो नंढिड़ो प्रोग्राम रखियो। खिपरे जा काफ़ी मसइला आहिनि, इंशाल्लाह इन टीम जे प्रेस क्लब जी टीम जे हिसाब सां जेके सही हल थींदा। जेका बाडी नई चूंडी आहे प्रेस क्लब खिपरो, उन्हनि सभिनि जी लख लख महिरबानियूं दिलि जे तहे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं उन खां बैदि में सभिनि बाडी जे मेंबरनि खे मुबारकबाद पेश करणु चाहियां थो। ऐं उहिदो को बि हुजे, चाहे प्रेस जी बाडी जो हुजे या पार्टी जे बाडी जो हुजे, उहिदो जेको बि हूंदो आहे अमानत हूंदो आहे। अमानत में ख़यानत करणु कंहिं बि इंसानी या कंहिं माण्हू खे इजाज़त न आहे त ख़यानत करे। अवाम जा जेका नई बाडी चूंडी आहे उन मंझां असांखे अवाम खे मिसकिन खे इहा उमेदु आहे त असांजो इंसाफ़ु थींदो ऐं असांजी आवाज़ जेका अयाननि ताईं पहुचंदी ऐं उन जे हक़ सच जी ॻाल्हि जेको आहे उस ताईं पहुचाईंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।